नाज़िर उस्मान छावड़ी ऐं भरपासे में रोलू कुतनि जो आज़ार वधण सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं सनाउल्ला थेबो जी हीअ रिपोर्ट। नाज़िर असां वक्त मौजूद आहियूं उस्मान शहरी शहर में। यूसी डासोरी सूमर शाहपुर रज़ी प्यालुन समेत आसपास ॻोठनि में रोलनि कुतनि जो आज़ार वधण सबबि हितां जा शहरी जेके सख़्त परेशान आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो वधीक छा चवणु। साईं अञा को ताउन कोन थियो आहे ऐं जीअं ॾिसो कल्ह प्यालुंड में ॿिनि ॿारनि खे खाई आहे ऐं कोन थो हिते को बि उस्मान जावड़ी में कुता जाम आहिनि पर को बि ताउन त कमी कोन थी करे। सुता पिया आहिनि न को सेक्रेटरी साहिबु न को छा केरु बि ताउन कोन थो करे। राति जो बि जेके मटींदा ॿार बच्चा उन्हनि खे खाई वञनि स्कूलनि खां डिॼनि था ॿार बच्चा कोन था अची सघनि ऐं न तक़रीबन वॾा नंढनि खे बि कुता खाई वञनि उस्मान जावड़ी में को उस्मान शाहड़ी में मतिलबु हिकु टंडो सूमरो आहे ऐं टंडो सूमरो ॿार जता इहे जेके हिन में ॿ ॿार फौत बि थी विया आहिनि। फौतकी ते कुता खाई विया आहिनि। हिन जे लाइ फंड बि ईंदो आहे। फंड बि खायो वञे ऑफिसर अचण लाइ तयारु न आहिनि। उस्मान शाहड़ी ते पहलके झंडो मरी में कुता मार मुहिम लाइ केतिरा फंड जारी थी विया आहिनि ऐं जॾहिं त हितां जेको टाउन ऑफिसर आहे फ़्याज़ छा हुन ते ॻोठाणे जेको केस दाख़िल करायो आहे त मुंहिंजे छोकिरे कुतो खाई आहे। नंढड़ा ॿारड़ा जेके मासूम आहिनि उहे स्कूल कोन वञी सघनि ऐं कुतनि जे आज़ार सबबि माण्हुनि जो अचु वञु मुश्किल थी चुकी आहे ऐं जॾहिं हिते जेके कुता मारिया ॿ टे विया आहिनि सिर्फ़ु फोटूं थी चवंदा आहियूं उहे बि जेके घसंदे पियल उन धप धप बीमारियूं केतिरियूं फैलिजी रहियूं आहिनि ऐं हितां जेको तहलके झंडो मरी आहे जेके सवे ॻोठनि जिन हिते सिर्फ़ु शहर में ॾेखार ॾींदा पिया कुता सिर्फ़ु मारिया ॿ टे फोटूं थी वेंदा ॻोठ हलो ॻोठ उमिरि सां आहे डासोड़ी आहे प्यारलुंडी आहे केतिरा ई ॻोठ आहिनि टनो सुमरो यूसी आहे न केतिरा ई कुता जेके आहिनि उन जेको माण्हू ॿार केर थिया न ताज़ो जेको ॿ ॿार काल प्यारलुंड में उहो वाक़ियो पेश आयो और ॿ ॿार जेके टंड सुमरे में उन फोत थियण जो 16 खां मथे जेके खुदारा घटि में 16 अरिड़हनि मथे केस ज़ाहिर थिया आहिनि त इहा कुता मार मुहिम हिते गवर्नमेंट खे ॾिठी का कोर्ट जो हुकुम आहे उन ते अमल नथो थिए वञे। असांखे मुतालबो कयूं था महिरबानी करे जेको हीअ जो टी ओ आहे कमिश्नर हैदराबाद आहे डिप्टी कमिश्नर आहे उहे नोटिस वठी जेके अमलदार जेके नथा कनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे पंहिंजी कुता मां हलाए ॿार मासूम जी ज़िंदगी बचाई वञे। न हिते को बि जेको सो कुतनि मारण जो को बि मुहिम शुरू न आहे थियो। जेको हिते टने सुमरे में 2 कुतनि ॾाढनि जे सबबि 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। तक़रीबन कुता हींअर उस्मान चावड़ी में 100 खां वधीक